जी नाज़रीन, शिकारपुर खां अवां सां ख़बर शेयर करे आया हूँ। शिकारपुर बचाओ तहरीक जो अहम इजलास शहर के मसइलनि बाबति एहतजाजी तहरीक जो चुताव। शिकारपुर बचाओ तहरीक जी जनरल बॉडी जो इजलास फुरकाना हाल लखीदर ते थी गुज़रियो, जिथे अमन अमान जी ख़राब सूरत हाल ऐं शिकारपुर मां अगवा जूं अणखुट सिलसिलो ऐं शहर जो जल जो पानी ख़राब थियण खां बचाइण बाबति उपाउ वठण लाइ गौर वीचार कयो वियो। इन मौके ते अगवाणनि चेयरमैन अब्दुल वहाब कागज़ी, मियाँ ज़फ़र अलवी, ज़ाहिद बुमरो, असद सुमरो, कारी अब्दुल मजीद ऐं अली असगर पहोड़, एडवोकेट ज़फ़र चन्ना, दोस्त मोहम्मद चांडियो, एहसान जेहो ऐं ॿियनि चयो त शिकारपुर मां अमन अमान जो पखी उॾामी वियो आहे, जंहिं करे ज़िलो वज़ीरिस्तान जो ॾेख ॾेई रहियो आहे, छो त शहर चोरनि, लोफरनि ऐं बदमाशनि हवाले थी वियो आहे। हुननि शिकारपुर मां अगवा थियलनि मग़विन बाबति पुलिस मथां ॻणती ज़ाहिर करे सख़्त रद्द अमल ॾींदे मग़वी बाज़ियाब करण जो मुतालबो कयो। ॿी तरफ़ शिकारपुर अंदरि जल जो पानी ख़राब थियण खां बचाइण लाइ तहरीक जो आगाज़ कयो वेंदो, जंहिं लाइ 5 रुकनी कमेटी जोड़ी वई, जंहिंमें चेयरमैन मियाँ ज़फ़र अलवी, मेंबर में अली असगर पहोड़, ज़फ़र अली चन्ना, अब्दुल गफ़ूर दायो ऐं फ़ज़लुल्लाह नूरानी खे मुक़ररु कयो वियो। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।